अल्लाह ने तो जेके मुसा दोस्ती रखना है उन्हनि खे को भी खौफ कोन्हे असां अल्लाह जा दोस्त आहियूं कोन पुलिस खां बि असां ॾिजूं वॾेरनि खां बि असां ॾिजूं हाउसनि खां बि असां ॾिजूं असां ॾिजूं इन जे करे था जो असां अल्लाह जा दोस्त न आहियूं अल्लाह जो इन औलिया अल्लाह ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून जेके मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि खे को बि खौफ न आहे रुगो खौफ न अथनि पर हुज़न बि न अथनि हुज़न जी माना आहे जॾहिं हिन जो हिन दुनिया में को मंसूबो ई न आहे त ॾिजनि छाजे लाइ मां हिते हिकिड़ो ठीको खणी आयुसि किरोड़ जो मूंखे त खौफ हूंदो साहब नाराज़ थी वियो त मूं वारा त लुड़िया पेदा हाणे ॾिसो मुंहिंजे दोस्तनि जो को मंसूबो ई उन्हनि खे परवाह ई बताए फ़क़ीरां खे ॿोॾाई रिली खणी घुमंदो पियो या सभु परेशान आहे मुंहिंजो माल लुड़ी वियो मुंहिंजो घर तबाह थी वियो जी चवंदो हो मां कुझु न गॾु कयो परेशान थी इहो अदन औलिया अल्लाह ला खौफ असां वटि वरी ॿियो रिवाज आहे हवाई भर में जेको वेठो आहे इहो कासबी हिन सां हथ न मिलाए इंसान जॾहिं इंसान खां निफ़रत करे मुसलमान जॾहिं मुसलमान खां निफ़रत करे मोमिन जॾहिं मोमिन खां निफ़रत करे साजो रहियो दीन हाणे असां वटि कासबी लफ़्ज़ वरी ख़राबु अथव पर कासबी आहे यानी कासबी माना कसब कसब जी माना आहे धंधो कसब जी अरबीअ में लफ़्ज़ आहे कसब जंहिंजी माना आहे पोरियो कंदड़ ऐं नबी चए थो अल कासिब हबीब अल्लाह जेको इहो कासबी तुंहिंजे नज़र में आहे इहो अल्लाह जो दोस्त आहे हाणे जेके वेठा आहियो ख़ुदा जे वास्ते हाणे असां कंहिंखां निफ़रत था कयूं त भाई कासबी आहे मां पूरी सिंध में इहो मुंहिंजो जुमिलो मशहूरु आहे त अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जेको हलाल थो कमाए उहो वणे ई नथो हराम खोर जे लाइ दस्तरखान बनाया सॼो ॾींहुं खाईंदो ई हराम उनखे विहारण जे लाइ जाइ कान्हे कासबी आहे त केॾो बि अल्लाह जॾहिं सभु खसींदो ॾिसंदो वेंदे मौत ॾिठुनि साहु निकिरंदी अल्लाह जॾहिं दौलत ॾेखारीसि अञा लोड़े पर जॾहिं दौलत ॾिसी बसि थो करे अल्लाह जॾहिं इहो माल ॾेखारीसि जेको गॾु कयो वई सतों ॾींहुं मरे ई नथो अल्लाह जॾहिं मरे तकड़ में कीअं उहे सभु शयूं त ॾेखारियांसि न जेके गॾु करे वियो हो वरी जेकॾहिं गॾु न कयूं अथई अल्लाह जॾहिं मौत अहिड़ो आसान कंदो मां इज़राइल पोइ ईंदो अली पहिरियां ई ॾिसो माहे मुबारक रबिल अवल अची वियो आहे गिटिन में वठ वठा थी वई आहे 2 महीना नबीअ जे पुटनि जो ज़िक्र हो ॼण मुसलमान चुप आहे कहिड़ो मुसलमान आहे जेके नबी वणे ऐं नबीअ जो पुट न वणे कहिड़ो ईमान मुस्तफा जे औलाद जो ज़िक्र नबी जो ज़िक्र ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त हक़ इहो आहे त 12 खां पोइ थियणु खपे
जॾहिं नबी जी विलादत थी भला जंहिंजे अक़ीदे में ही पहिरीं खां शुरू थियो आहे। ॿ लफ़्ज़ मुंहिंजा ॿधी मां ख़तमु कयो। यानी पहिरीं खां शुरू इन्हे जे करे जो जेके तारीख़ में अहल बैत ते ज़ुल्म थिया आहिनि, यानी जेके तारीख़ में मज़ालम थिया मोहम्मद जी धीअ ते, उन्हनि खे लिकाइण जो इहो तरीक़ो अथई। हाणे असांजो 8 रबीउल अव्वल ताईं मजलिसूं था कयूं, असांखे त ख़बर आहे त अञा सादात जे तकलीफ़ूं आयूं। 1 तारीख़ ते सैयदा जो घर जलायो वियो। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे लिकाइण जो आसान तरीक़ो इहो दफ़ा नबी जे मीलाद जो नालो ॾियो, माण्हू उन में मसरूफ़ थी वेंदा, चवंदा शिया कूड़ जान। लेकिन न, तारीख़ कंहिंखे माफ़ न कंदी। ऐं वरी नबी जी दुनिया मां जॾहिं हेरपुर में त वॾो ज़ुल्म इहो आहे, 28 सफ़र ते शिया नबीअ जी शहादत लफ़्ज़ बि नथा चई सघनि। इहा आहे खैरपुर जी बहादुर शियत। सॼे सिंध में मां पढ़ी आयो आहियां, वॾा पैनल लॻियल शहादत हज़रत मोहम्मद। खैरपुर में उहे बि असां लाहे इमाम हसन जी चओ नबी जी न पढ़ो। जॾहिं असां एॾा बुज़दिल थी वेंदा, माना असांजे नज़र में बि नबी दुनिया मां न वियो आहे छा? 28 सफ़र ते केरु वियो? इहा हक़ीक़त, मुसलिम हक़ीक़त त नबी दुनिया मां वियो आहे या न? सभु त चओ वियो आहे। पोइ मुस्लमाननि खे त वधीक ख़बर हुजे। बेनज़ीर जे वर्सीअ जी ख़बर अथनि, गाॾियूं भरियूं खरीदा आहिनि खैरपुर में। 27 दिसंबर ते मोहतरमा खे लियाकत बाग में जेको आहे शहीद कयो। बाक़ी नबी दुनिया मां वियो, कंहिंखे ख़बर ई कान हुई। लाखों मुस्लमान हा, कंहिंखे बि ख़बर न हुई। बाक़ी जॾहिं अञा केरु मुस्लमान ई न थियो, वो ॿारी रबल खे नसीहत उन्होंने यार जिन समझी आहे से त मूंसां ॻाल्हायो। बाबा जेको अञा आयो आहे उन मां त केरु मुस्लमान अञा त को नबीअ जो दोस्त थियो ई कोन हो। अञा कोई त नबी जे कचहरीअ में वेठो ई कोन हो। कोई त नबी जो सहाबी बि न हो। त पोइ ॿारी कंहिं ॾसनि? जॾहिं लखनि में मुस्लमान हा, तॾहिं वञण वारी तारीख़ यादि न अथनि, अचण वारीअ जा आशिक़ आहिनि। हाणे अचण बि उन्हनि खां पुछनि जंहिंजे घर आयो। हाणे पुट अचे हिते, पुछण अचो मूंखां। इहा आहे इस्लाम सां वॾे में वॾो ज़ुल्म त नबी आयो अबू तालिब जे घर, पुछण विया आहिनि अबू हुरैरे खां, जेको 2.5 साल को मुस्लमान थियो। 2.5 साल माना रसूल जे आख़िरी दौर में कुल 2.5 साल। 2.5 सालनि में 10,000 हदीसुनि जो हाफ़िज़। हेॾो क़ाबिल को माण्हू माना 2.5 साल मुस्लमान थियो ऐं हदीसुनि जो हाफ़िज़ थी वियो। हाफ़िज़ कीअं थियो? कि नबीअ जो बचल खीर पीए। नबीअ खीर बचाए रखे, वो पीओ ने खीर जे बरकत सां अल्लाह इन जो सीनो कुशादो करे छॾियो। हाणे मुस्लमान मञण ते अचे त नबीअ जो बचल खीर पीअण वारे जो सीनो कुशादो मञे, न मञे त नबीअ जो ऑपरेशन मञे।
बचल खीर पियो हदीस जो हाफिज थी हाणे एॾो नबीअ जे खीर में तासीर